नाज़रीन, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी कराची में सिंध जे मसइलनि बाबति लिखियल जावेद सोज़ हालाईअ जी किताब दी डेवलपमेंट डायनामिक इकनॉमिक्स इन सिंध जी मोहरती तक़रीब थी। उन हवाले सां ॾिसूं था शहज़ाद जलबाणी जी ही रिपोर्ट। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी क्लिफ्टन कैंपस पारां जावेद सोज़ हालाई जे अंग्रेज़ी किताब दी डेवलपमेंट डायनामिक्स इन सिंध जी महूरत थी। तकरीब में सिगा जे बानी डॉक्टर सुलेमान शेख, प्रोफेसर एजाज़ कुरैशी, महताब अकबर राशिदी ऐं ॿियनि लेखकनि ऐं समाजी अॻवाननि शिरकत कई। प्रोग्राम जो इफ़्तिताह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई सां कयो वियो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे अदीबनि ऐं दानिश्वरनि किताब जे लेखक जावेद सोज़ हालाई खे मुबारकूं पेश कयूं। ख़ासि तौर ते जेको सिंध जी डेवलपमेंट सेक्टर आहे या उन में एजुकेशन जे हवाले सां जेको कमु आहे उन ते तमामु ज़बरदस्त हुनजो कमु थियल आहे। ख़ासि तौर ते जीअं त पाण हिकिड़ो डेवलपमेंट सेक्टर सां तालुक़ु रखे थो, उन करे सिंध जी डेवलपमेंट जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां, ख़ासि तौर ते औरतुनि जे तालीम जे हवाले सां जेको आहे तमामु ज़बरदस्त उन में मशवरा ऐं सलाहूं ॾिनियूं आहिनि। 20 खनि मसइला आहिनि जेके मूं हिकिड़ी जाइ ते उन्हनि ते लिखण जी कोशिशि कई आहे ऐं उन जे करे असीं सम्झूं था त न सिर्फ़ु सरकारी इदारनि खे जेके प्लानिंग जे अंदरि शामिलु रहंदड़ इदारा आहिनि उन्हनि खे ई किताब जी ऑडियंस ही बि आहे हिकिड़ो। ॿियो जेकी समाजी सेक्टर में तंज़ीमूं कमु कनि थियूं, छो त हिकिड़ो वॾो अंग आहे समाजी तंज़ीमुनि जो जेके तरक़ीअ जे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा करे रहियूं आहिनि, पर असीं ॾिसूं था त उन्हनि वटि बि इन क़िस्म जी अंडरस्टैंडिंग तमामु घटि आहे। त हिकिड़े सिविल सोसाइटीअ जे एक्टिविस्ट जी हैसियत में मूं न सिर्फ़ु कमु कयो आहे सॼी सिंध जे अंदरि, पर उनखे वरी लिखत जी शिकिल में बि आंदो आहे त वधि में वधि माण्हू उनखे पढ़ी सघनि। ख़ासि करे डेवलपमेंट जा स्टूडेंट्स आहिनि, सोशल साइंस जा स्टूडेंट, उन्हनि खे हिकिड़ी नई अंडरस्टैंडिंग, नओं माहौल हिन किताब जे ज़रिए मिली सघे थो। सिंध जे मसइलनि खे सॼे पाकिस्तान जे मसइलनि ताईं पहुचायो आहे। इन करे आउं सम्झां थो हीअ किताबु तमामु अहमियत जो हामिल आहे, ख़ुसूसन औरतुनि जी सूरत हाल ते ऐं औरत जे लेबर सूरत हाल ते हुन घणी रोशनी विधी आहे, छाकाणि त सिंध में तमामु घणो फीमेल लेबर जो मसइलो आहे। हुन हिकिड़े तमामु अहम मौज़ू ते लिखियो आहे त तरक़ीअ जा कहिड़ा ज़ाविया था थियनि, डेवलपमेंट डायनामिक्स कहिड़ा आहिनि, छा असां उन्हनि खे सम्झो आहे, छा असां उन्हनि खे आइडेंटिफाई कयो आहे, जेकॾहिं आइडेंटिफाई कयो आहे त तरीक़ा कहिड़ा अख़्तियार कया अथसि त डेवलपमेंट कीअं थींदी। तो जावेद खे पंहिंजे तरफ़ां मुबारकूं ॾियां थो त अंग्रेज़ीअ में अहिड़े सुठे नमूने शइ लिखणु तमामु ॾुखियो कमु आहे। असांजा सिंधी जेके मौक़िक़ आहिनि उहे अंग्रेज़ी में कोन था लिखनि ऐं असांखे ज़रूरी आहे त सिंधीअ सां गॾु अंग्रेज़ी में बि असां शयूं लिखूं ऐं उर्दू में बि लिखूं, पर अंग्रेज़ी में इहो सिंध जो केस आहे उहो ॿाहिरि ताईं वञी सघे थो। भई सिंध में ही जेके एक्सपेंडिचर थिए थो, सभु कुझु थिए थो, उन खां बाद बि डेवलपमेंट जो प्रोसेस जेको आहे अॻिते छो नथो वधे। त मुंहिंजे ख़्याल में ही किताबु आम इन करे आहे त असां अॻिते हली करे जॾहिं सिंध में डेवलपमेंट जे हवाले सां डिस्कस कयूं त ही किताबु असांखे थोरी मदद कंदो त असां पंहिंजा जेको मुस्तक़बिल जा गोल कीअं सेट कयूं। जो सिंध की सूरत हाल है, तरक्याती सूरत हाल, वो एक बहुत ही सीरियस मामला है। डेवलपमेंट इंडिकेटर्स जैसे होने चाहिए एक अच्छे और प्रोग्रेसिव खुशहाल मुल्क के, वो नहीं हैं। अगर आप ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स देखें या ह्यूमन कैपिटल का रिव्यू पढ़ें और किसी किस्म का भी इदाद शुमार देखें, उसमें ख़ुसूसन सिंध के जो अंदरूनी सिंध के इलाके हैं उनके इंडिकेटर्स इंतहाई खौफनाक किस्म की सूरत हाल पेश करते हैं। द डेवलपमेंट डायनामिक्स इन सिंध जे लेखक जावेद सोज़ हालाई जो चवणु हुयो ऐं हिते मौजूदु महिमाननि जो पिणु चवणु हुयो त हिन किताब में सिंध जे अहम मसइलनि खे उजागर कयो वियो आहे। किताब खे अंग्रेज़ी में लिखण जो मक़सदु बैनुल अक़वामी वाघ धणियुनि ताईं सिंध जे मसइलनि खे उजागर करणु आहे। कैमरामैन बाक़िर रज़ा सां गॾु शहज़ाद जलवाणी, आवाज़ TV।